अदा साईं, हिननि जो छा सोचियो अथव? सभिनी ॻोठ वारनि खे गॾु करे पोइ उन्हनि खे ॿाहिरि कढंदासीं, जीअं सॼी बिरादरी खे ख़बर पवे त इहो ओठो हाणे कहिड़नि कमनि ते लही आयो आहे। अदा साईं, मां चाहियां थो त हिन जे मथां केस दाख़िल कराए छॾियूं। मुंहिंजे ॿिनि टिनि हमराहनि खे टंगुनि वारी गोलियूं हणी ऐं ओठे मथां केस था कयूं। न कमाल खाननि, न, मां कूड़ो केस न कंदुसि, न ई वरी कूड़े केस जो सहारो वठंदुसि। अदा साईं, जेकॾहिं असां ईअं न कंदासीं न त असां ओठे खे का बि सज़ा ॾेई न सघंदासीं। मां कंहिंखे बि सज़ा ॾियणु नथो चाहियां। मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ ॻोठ जो अमन बहाल रखणु थो चाहियां। सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं फ़ैसिलो थींदो ऐं मां ओठे वारनि खे हिन ॻोठ मां नेकाली ॾेई तड़े कढणु थो चाहियां ऐं पोइ ओठे वारनि मां सॼी उमिरि जान आज़ाद थी पवंदी। अदा साईं, जेको तव्हां सोचियो आहे उहो बहितर रहंदो, पर मां चाहियां थो अॼोको ॾींहुं ऐं राति तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त पोइ मां हुननि खां हुननि जे गुनाहनि जो पुछाणो कयां। सुभाणे जेको तव्हांजी दिलि चवे उहो फ़ैसिलो कजो।